आयो इहो ही करीबी दौर हो जो हजरत यहया पंहिंजी अम्मा जे वजूद में हो। हजरत यहया जी अम्मा चवंदी बीबी मरियम खे त जॾहिं तूं अची थी मुंहिंजे घर त मुंहिंजे वजूद वारो बच्चो तुंहिंजे वजूद वारे बच्चे खे अंदरां सलाम थो करे। राधा चयो दरवेश राधा चयो कुछ सुधर सुनी अञा तूं कॾहिं सुधरंदे अञा कॾहिं तूं सुभाणे ला सघंदे वॾे आवाज़ सां चओ त मुंहिंजी दिलि दुआ करे। एॾी अल्लाह जे प्यारनि जी निगाह अल्लाह वारनि जी निगाह जीअं ही अल्लाह जा प्यारा अम्मा जे वजूद में रहंदे ॿाहिरि ॾिसंदा आहिनि ऐं मज़ार में रहंदे बि ॿाहिरि ॾिसंदा। तव्हांखे माण्हू चवंदा 6 फुट मिट्टी मथां भरी वई कीअं ॾिसंदो लहद जूं सुरूं अची वियूं कीअं ॾिसंदो तूं उनखे चयो त अदरा अल्लाह जे हबीब चयो आहे मूं कोन चयो आहे महबूब सोने जूं हदीसूं आहिनि। अल्लामा इब्न क़य्यिम जो किताब रूह पढ़ो मुफस्सिर क़ुरान कुरतबी जो तज़किरा पढ़ो इन्हनि मुहद्दिसन सगोरनि कई हदीसूं आंदियूं आहिनि कई वाक़िया आंदा आहिनि त क़ब्र वारा ॿुधनि बि था ॾिसनि बि था सुञाणनि बि था ऐं तुंहिंजे सलाम जो जवाबु ॾियनि था जेसीं तूं वेठो आहीं तेसीं दिलि खे विधिराई। मिट्टी न आहिनि जेको चए फलीअ मिट्टी तंहिंजी फिटी हा उनखां कभी किटी चइसि बाबा न तूं भली चओ पर मुंहिंजो ईमान आहे मुंहिंजे दिलि भर नबी ॿुधाए छॾियो आहे त केतिरा मुंहिंजा उम्मती अहिड़ा आहिनि जेके मज़ार में वञण खां पोइ अल्लाह उन्हनि खां पुछंदो आहे त छा था पसंदि कयो पोइ चवंदो आहे या अल्लाह मूंखे क़ुरान करीम जे दौर जो शौक़ु आहे क़ब्र में उनखे क़ुरान मिलंदो। वो चवंदो या अल्लाह मूंखे निमाज़ जो शौक़ु आहे त अल्लाह ताला मुंहिंजे क़ब्र खे कुशादो बनाईंदो आहे एतिरी वॾी थींदी आहे जो पीउ निमाज़ पढ़ंदो आहे। तव्हां आलमनि खां ॿुधो हूंदो हज़रत क़िबला मुफ्ती साहिब जन साईं खलील अहमद जान नक्शबंदी अशरफी अज़हरी जन खां या ॿियनि आलमनि खां तव्हां ॿुधो हूंदो त सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज वारी राति हज़रत मूसा जे मज़ार खां लंघिया फरमात मरत बक़ब्र मूसा वहुव हय्युन क़ाइमुन युसल्ली फी क़ब्रिही मां मूसा जे मज़ार खां लंघियुमि मुस्लिम शरीफ जहिड़े मुस्तनद किताब जी हदीस आहे मां मूसा जे मज़ार खां लंघियुमि त जीअरो आहे बीठो आहे क़ब्र में निमाज़ पियो पढ़े सीरत निगाह आंदो त हुज़ूर ॾे मथे निहारे ऐं हज़रत हबीबन करीमन हिन ॾे निहारियो हुज़ूर फरमायसि अस्सलाम अलैका या मूसा त हिन अंदरां जवाबु ईंदे चयो अशहदु अन्नक मुहम्मदुन रसूलुल्लाह सोना मां क़ब्र में रहंदे शाहिदी थो ॾियां त तूं यकीनन अल्लाह जो सचो रसूल ही ॻाल्हियूं असां जूं बाती न वाई ॻाल्हियूं न आहिनि ही अख़बारी पर्चा न आहिनि ही क़ुरान करीम जी आयतुनि मां साबित आहिनि नबवी हदीसुनि मां साबित आहिनि मुफ़स्सिरनि सगोरनि लिखियो आहिनि नबवी हदीस जे शारहनि लिखियो आहिनि जेकर अल्लाह ताके इल्म जो शौक़ ॾे दीनी इल्म पढ़ो अव्हांखे ख़बर पइजी वेंदी त वाकई असांजो अक़ीदो असांजे मुर्शिदनि जो अक़ीदो असांजे उस्तादनि जो अक़ीदो असांजे वॾनि बुज़ुर्गनि जो अक़ीदो हक़ ते हक़ आहे सचो ई सच आहे हुन में का बि ग़लती कान्हे वाकई मज़ारनि वारा मज़ारनि में वेठे करे तुंहिंजे मथां जेकॾहिं निगाह करम कंदा त ॿेड़ा पार। नारे तकबीर जोर से नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तो जो पीर मुझो पीर नारे इमाम रब्बानी दरबार आलिया वीर शरीफ उलमा अहले सुन्नत जमात अहले सुन्नत मुझा भा असांजा सुन्नी हनफी पीढ़नि खां हनफी पर पंहिंजे मसलक जो मज़हब जो
दलील न सोचींदा हन हींअर मैदान में अहिड़ा माण्हू आया आहिनि जेके चवनि था तव्हां किताबनि में अबू हनीफा जो कौल था आणियो अबू यूसुफ जो कौल था आणियो फलाणे इमाम आलम जो कौल था आणियो असीं तव्हांखे नबी पाक जी हदीस था ॾियूं पोइ माठ करे हैरान थी वेही रहंदव अल्हम्दुलिल्लाह मूं हिन पंहिंजे ज़ईफ़ हाल में हीउ किताब लिखियो आहे तुहफ़त साइल लिदलाइल मसाइल जेको तोखां मसाइलो दलील पुछे त मूं मथां मसाइलो लिखियो आहे हेठियां क़ुरान जी आयत आंदी आहे या नबी साईं जी हदीस आंदी आहे हिकिड़ी आंदी आहे या ॿ आंदियूं आहिनि या टे आंदियूं आहिनि माना जेके मसाला निमाज़ जो या हिबाब आहे निमाज़ जो पोइ वरी ज़कात पोइ वरी रोज़ो पोइ वरी ॿिया मसाला पोइ ईंदा हिन में सिर्फ़ु निमाज़ ते मूं लिखियो आहे हर मसाले जे लाइ मूं दलील पेश कयो आहे मदीने वारे घोट जी हदीस ॾाढा न चइजां सुभान अल्लाह असल न चइजां क़ुरान खयो थी न चइजां सुभान अल्लाह मुझा पिरी ही मुझा काल बताए जा खणी ईंदा हाँ जुल्द भलो रखंदो हाँ किताब सुठो छपाईंदो हाँ 250 रुपया हिन जी मिठाई आहे माण्हू त 1000 खां पिया नज़र जॾहिं मथे हूंदा किताब थोरा आहिनि ॾिसां त 250 मिठा था कयो या पंहिंजे मज़हब जा दलील क़ुरान ऐं हदीस मां मिठा था कयो दुरूद राजा पढ़ो त मां अॻिते हलां दुरूद राजा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पढ़ो कौन था रुगी निहारे पर राजा पढ़ो तो मां ॿुधां हिम्मत कयो जान थियो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह फरमाए थो हिकड़नि सां मां ॿियनि खे दफ़न कयां हा त ज़मीन बर्बाद थी वञे हा ॿ मुरादूं मुफ़सर लिखियूं आहिनि हिकिड़ो त जिते बेदीन हूंदा जिते गुमराह हूंदा जिते काफ़िर हूंदा जिते मुशरिक हूंदा जिते बि दीन जा दुश्मन हूंदा उते दीन जे लाइ सिर जी बाज़ी लॻाईंदड़ बि हूंदा सुहिणे नबी पाक जे दौर ते निहारियो केतिरो काफ़िरनि जो ज़ोर हो केतरी काफ़िरनि जी कुवत हुई केतिरो काफ़िरनि जो तादाद हो पर जॾहिं बदर जे मैदान में मुस्तफ़ा करीम जे सहाबनि जे साम्हूं काफ़िरनि जो लश्कर आयो हू 1000 जे लॻभॻि हा ही 313 ॼणा हा पर 313 ॼणनि उन 1000 खे मारे भॼाए शिकस्त ॾेई अबू जहल जहिड़े कतर काफ़िर खे कुही सिर थर खां धार करे ऐं अल्लाह अकबर जा नारा हाणे असांजा मुस्लमान अॻुवान उहे खुद पाण बि दीन ते अमल नथा कनि त तोखे कहिड़ो कराईंदा अवल पान दीनदार बणजनि पान अल्लाह जी नमाज़ पढ़नि पान अल्लाह जो क़ुरान पढ़नि पान अल्लाह जो ज़िक्र कनि पान महबूब करीम जे सुन्नत ते अमल कनि अदल ऐं इंसाफ़ कनि सुठी सोच रखनि त उन्हनि जे मथां बि महिरबानी थींदी ऐं मुल्क सॼो आबाद पर जे पान शराब में धुत हूंदा पान नशे में बुडर होंदा पान बदकिरदार औरतुनि जा परवाना होंदा त मुल्क ता अज़ाब न डरंदो अल्लाह से पनाह में रखे दुआ कयो अल्लाह असांजे अॻुवाननि खे हिदायत ॾे उन्हनि खे रूहानियत ॾे तवज्जो ॾे ख़ुदा जे वलीअ जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर खां साल पोइ बल्कि कई 100 साल पोइ वक्त जो बादशाह हो सुभान अल्लाह चओ राजा चओ वॾी आवाज़ सां चओ वक्त जो बादशाह हो सुल्तान महमूद गज़नवी निमाज़ी हो
तहज्जुद गुज़ार हो, कुरान करीम जो पढ़ंदड़ हो। हिंदुस्तान में वॾो मंदिर हो सोमनाथ मंदिर, उन ते को काह न पियो करे।